सिंध की सकाफ़त के भेटा पेश करण लाइ आवाज़ टीवी न्यूज़ पारां सिंध की तहज़ीब जो आईंदो इल्म इतिहाद टेक्नोलॉजी के सरे हेठ ॾहरकी के ख़ानगी तालीमी इदारनि सहारा ऐं हिरा पब्लिक स्कूल समेत गवर्नमेंट बॉयज़ मेन प्राइमरी स्कूल में सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद किया विया, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दड़नि पारां सिंध की सकाफ़त के भेटा पेश करण लाइ सिंध जा सकाफ़ती लिबास पहिरे क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो। जॾहिं त टेबलोज़ खाका पिणु पेश किया विया। तक़रीब में शरीक कंदड़नि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कंदा आहियूं पंहिंजनि स्कूलनि में जेको आहे प्रोग्राम करायूं त ॿारनि जे अंदरि उहा अवेयरनेस अचे त असांजी जेकी सिंध आहे जेका कल्चर लिहाज़ सां सकाफ़त जे लिहाज़ सां जेको असांजो कल्चर आहे जेको रिच आहे उहो कल्चर जेको उन्हनि खे ॿुधाइणो आहे त बाबा केतिरी असांजी जेकी आहे सिंध जेकी आहे उहा केॾी सुहिणी आहे ऐं केॾी कल्चर सां भरियल आहे ऐं उनजे करे जेको आहे उहो हर साल प्रोग्राम कंदा आहियूं। इन सिलसिले में हिन साल बि इहो प्रोग्राम कयो आहे। असां पंहिंजे स्कूल में दी स्मार्ट स्कूल ॾहरकी कैंपस में जेको ही कल्चर डे मल्हायूं पिया, उन हवाले सां जेको ॿारनि सुठो परफॉर्मेंस कयो ऐं स्पीच वग़ैरह सुठी कई ऐं उन्हनि में काफ़ी ॿार ॿिया बि हुया, ॿियनि स्कूलनि जा बि हुया, जीअं दी सेवी स्कूल ॾहरकी कैंपस थी वियो ऐं कैम्ब्रिज स्कूल थी वियो। ऐं असांखे इहे कल्चर डे हमेशह मल्हाइणु घुरिजनि ऐं सिंध जेकी आहे उहा तमामु पुराणी आहे, 5000 साल पुराणी आहे। इन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इन सिंध ते जेको आहे असांजे नौजवाननि काफ़ी जानियूं कुर्बान कयूं। ऐं असांजो जेको सिंध जो सकाफ़त आहे उहा तमामु वसी आहे, तमामु पुराणी आहे। तक़रीबन हिन जी हिस्ट्री असांखे ॿुधाए थी पई त तक़रीबन 5000 साल पुराणी आहे, जंहिंजो सबूत जेको आहे असांखे असांजे सिविलाइज़ेशन्स जीअं असांजे हड़प्पा सिविलाइज़ेशन आहे या मोहनजोदड़ो सिविलाइज़ेशन आहे, उतां उन जा असरनि मां असांखे सबूत मिलनि था पिया त असांजी जेकी सकाफ़त आहे जंहिंमें असांजी अजरक ऐं असांजी महराब नमूने ठहियलु सिंधी टोपी आहे उहा तमामु उतां ई असांखे असरु मिलनि। जेको असांजो एक्स प्रेसिडेंट मिस्टर आसिफ अली ज़रदारी साहब जॾहिं हू फॉरेन विया त उहे पंहिंजी हिकिड़ी महराब नमूने सिंधी टोपी जेके आहिनि पाए विया त उतां जे कंहिं मीडिया मैन या कंहिं जेको आहे सोशल पर्सन्स जेको आहे उन ते हिकिड़ा बैड कमेंट्स पास कया हुआ, जंहिंजी वजह खां असांजी गवर्नमेंट जेको आहे उन ते ऑफिशियली अनाउंस कयो असांजे 6 डिसंबर 2009 ते असांजे जेके सिंध में जेको आहे इहो सकाफ़ती ॾियारो उन ॾींहं खां वठी ऑफिशियल तरह सां मल्हायो वञे थो। हर क़ौम जी पंहिंजी हिकिड़ी शनाख़्त आहे ऐं सकाफ़त आहे, तीअं असांजी बि सिंधी क़ौम हिकु हज़ारनि साल जी तारीख़ आहे। ईअं असांजी टोपी अजरक ऐं टोपी अजरक पटको असांजी हिकिड़ी शनाख़्त आहे। असां इन शनाख़्त खे पंहिंजे ईंदड़ नसल जे लाइ इहो ॿुधाईंदा आहियूं त भाउ असांजी हिकिड़ी जेका न इहा सकाफ़त आहे, एकता ॾींहुं इन जे करे असां मल्हाईंदा आहियूं। इहो असांजो ईद खां वधीक असां इन ॾींहं खे सेलिब्रेट कंदा आहियूं। तक़रीब में शरीक कंदड़नि इहो वचन कयो था सिंध जी सकाफ़त हज़ारे साल पुराणी आहे, जंहिंखे उजागर करण लाइ हर साल जीअं हिन साल बि आवाज़ टीवी न्यूज़ जे सॾ ते असीं क़ौमी ईद शानदार नमूने सां मल्हाईंदासीं। कैमरामैन विजय कुमार सां गॾु रमेश कुमार BM, आवाज़ टीवी न्यूज़ ॾहरकी।